एग्ज़ाम पास किया NTA जा NTA जो नेशनल इदारो आहे गवर्नमेंट जो उन में असां मेरिट ते पास थिया आहियूं 97 मार्कूं कयूं उन जे बावजूद बि असांखे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि 9 सालनि खां वठी असांखे हिननि वेटिंग ते विहारियो आहे 9 सालनि खां असां वेटिंग ते वेठा आहियूं मगर हे असांजे मुतालबत नथा कनि असांखे चवंदा तव्हांखे ॾियूं था पर असां मुतालबत नथा कनि इन लाइ अॼु असां हिते वेठा आहियूं असां 5 दफ़ो वेठा आहियूं धरणे ते अॼु जे करे असांखे असांजा मुतालबत न कंदा असांजा ऑफर ऑर्डर असांखे न ॾींदा त असां सीम हाउस जो रुख कंदासूं ओॾे धरणो हणंदासूं ऐं ॿियो असां पंहिंजे मथां पेट्रोल हारे करे पाण खे बाहियूं ॾींदासूं ॿियो असां वटि को बि रस्तो न आहे बचो असां सैलाब में ॿुॾी विया आहियूं हाणे असां वटि को बि रस्तो न आहे रिज़ल्ट आया त असांजो हाईएस्ट मार्कूं आहिनि 70+ खां 80 90 ताईं मार्क्स आहिनि JST में PhD में लेकिन असांखे सिंध गवर्नमेंट नौकिरी न ॾिनी ऐं असांजे जेका असांजा हक़ हुआ उहा 305 माण्हुनि खे उन असांजे NIC ते नौकिरियूं ॾिनी हुयूं असांजी मेरिट जी लॻाड़ कई वई ऐं असांजी UC में ॿियनि माण्हुनि खे खयो हुयो असांखे न खयो हुयो UC असांजी UC में अलाए किथां ॿियनि UC जा माण्हू आया उन्हनि खे खणी विया ऐं असांजे तंहिं करे असां सिहत सरकार जी शाखा रिक्वेस्ट था करियूं इहे असांजो आख़िरी लास्ट वार्निंग आहे हिन खां पोइ असां जेकॾहिं आयो त असां पेट्रोल बहाईंदासीं असांजा भाउ तयारु वेठा आहिनि पाण खे मारण ऐं मरण लाइ ठीकु आहे हीअ असांजो एहतजाज मुसलसिल आहे 5-6 महीननि खां वठी करे जेका असां डिमांड करे रहिया आहियूं हिकु ई डिमांड करे रहिया आहियूं 60 कोटी करे 97 ताईं जेके बि NTS पास उम्मीदवार आहिनि उनखे पंहिंजा हक़ ॾिना आहिनि उनखे ऑफर ऑर्डर ॾिना हुआ जीअं त हुकूमती नुमाइंदा हमेशह असांखे ॻाल्हियुनि जे लाइ घुराए करे असांखे पोते धिके छॾींदा आहिनि भली असांखे जेलनि में विझनि छा बि कनि पर असांखे NTS पास 2013 जे उम्मीदवारनि खे जेसीं हक़ न ॾींदा असां पंहिंजी जाननि जा नज़राना ॾियण जे लाइ तयारु आहियूं असां पंहिंजो पाण मारण जे लाइ तयारु आहियूं पर असीं पंहिंजे हक़नि खां दस्तबरदार थियण जे लाइ कॾहिं बि तयारु न आहियूं